हिंगोरजा वेझो क़ौमी शाहराह ते वैगन ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हिक औरत समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मल्हेराणी स्टॉप वटि सखर खां सेवण वेंदड़ वैगन ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो। ज़ख़्मियुनि खे हिंगोरजा ऐं राणीपुर अस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। कुझु ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई थी वञे। हिंगोरजा वेझो क़ौमी शाहराह ते वैगन ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे। हिक औरत समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मल्हेराणी स्टॉप वटि सखर खां सेवण वेंदड़ वैगन ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो। ज़ख़्मियुनि खे हिंगोरजा ऐं राणीपुर अस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। कुझु ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई थी वञे। हिंगोरजा वेझो क़ौमी शाहराह ते वैगन ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हिक औरत समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे हिंगोरजा मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर सिकंदर तुनियो। जी सिकंदर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जीअं त सखर खां सेवण तरफ़ वेंदड़ वैगन ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में वैगन जेको आहे सो कटी थी पई आहे, जंहिंजे सबबि 7 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे हिंगोरजा ऐं राणीपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी ठीकु आहे सिकंदर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।